ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मोरे मां फ्रूट मंडी में जवाबदार पारां नींगरीअ सां मुबैना ज़्यादती थी आहे। नींगरी जो मोरोजी अस्पताल में मेडिकल चेकअप करायो वियो, जॾहिं त पुलिस केस दाख़िल न कयो आहे। नींगरी इंसाफ़ लाइ वालदेन सां गॾु अदालत पहुची वई। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। मोरो में फ्रूट मंडी में जवाबदार पारां नींगरी सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। नींगरी जो मोरोजी अस्पताल में मेडिकल चेकअप करायो वियो, पुलिस केस दाख़िल न कयो आहे, जॾहिं त नींगरी इंसाफ़ जे लाइ वालदेन सां गॾु अदालत पहुची वई। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। फ्रूट मंडी में जवाबदार नींगरी सां मुबैना तौरु ज़्यादती कई आहे। नींगरी जो चेकअप करायो वियो आहे, जॾहिं त पुलिस केस दाख़िल न कयो आहे। नींगरी इंसाफ़ लाइ वालदेन सां गॾु अदालत पहुती आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मोरो मां फ्रूट मंडी में जवाबदार पारां नींगरी सां मुबैना ज़्यादती। नींगरी जो मोरोजी अस्पताल में मेडिकल चेकअप करायो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। मोरे मां असांखे जॉइन कयो आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ सोलंकी। अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े बाबति? जी बिल्कुलु रिज़ा, मोरो शहर जे फ्रूट मंडी में खीर वठण लाइ वेंदड़ नींगरी सां दुकानदार पारां जिनसी ॾाढाई जो निशानो बणाए ॾाढाई कई हुई। नींगरी जी दावनि ते थाणे सिरी पहुची विया। मज़कूरा शख़्स फरार थी वियो। वारसनि पारां नींगरी जो मेडिकल करायो वियो ऐं केस दाख़िल कराइण जे लाइ मोरो कोर्ट पहुची विया, जितां खेनि मोरो पुलिस केस दाख़िल कराइण जी ख़ातिरी कराई, जंहिंखां पोइ मुतासिर दुर इन वक़्तु मोरो थाणे ते केस दाख़िल कराइण जे लाइ पहुतल आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त मोरो शहर जे फ्रूट मंडी में 14 सालनि जी नींगरी मुस्मात नाज़िया पुगियो सां दुकानदार साजिद ॾहर मुदेना जिनसी ॾाढाई कराए ज़्यादती जो निशानो बणाइण बाद फरार थी वियो। संदसि वारसनि ऐं मुतासिर नींगरी इंसाफ़ जे लाइ दाहींदे चयो आहे त असां मिसकीन आहियूं, असां सां ज़ुल्म थियो आहे। मुतासिरीन जो चवणु आहे त वाक़िए जो केस दाख़िल करायो पियो वञे। मुलविस जवाबदार जेको आहे उनखे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे थी। अवां जी महिरबानी अयाज़, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।